सोनी खबर थी त माण्हू शादी छो कंदो आहे? हाँ, जॾहिं हिकु जीव ॿिए जीव खे पसंदि करणु लॻंदो आहे पोइ शादी कंदा आहिनि। ग़लति। केतिरा माण्हू अहिड़ा बि आहिनि जेके पाण में ज़ाल मुड़ुस त आहिनि पर हिक ॿिए खे पसंदि न आहिनि कंदा। उहे माण्हू पंहिंजे वालिदेन खे राज़ी करण लाइ शादी कंदा आहिनि या उन्हनि खे ज़बरदस्ती परणायो वेंदो आहे त पोइ उनजो नतीजो कहिड़ो निकिरंदो आहे इहा बि तोखे ख़बर आहे। अहिड़नि माण्हुनि जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी आहे। बिल्कुलु सही। दरअसल माण्हू शादी इनजे करे कंदो आहे त जीअं बहितर ज़िंदगी गुज़ारे सघे। तुंहिंजो मतिलबु छा आहे? सोनी मुंहिंजो मतिलबु इहो आहे त जेकॾहिं असां हाणे शादी कंदासीं न त शायदि बहितर ज़िंदगी न गुज़ारे सघंदा। मूंखे तुंहिंजे एतबार ऐं प्यार जी ज़रूरत आहे। पैसे जी ज़रूरत नाहे फारूक। रोटी रोज़ी अल्लाह ॾींदो। इन दुनिया में हर सुख पैसे सां मिले थो। सिर्फ खाली प्यार जे आसरे ज़िंदगी गुज़ारे नथी सघिजे। तूं कोन सम्झंदी। मां सम्झण बि नथी चाहियां। ॾाढो वॾी महिरबानी तव्हांजी जो ग्रुप करे तव्हां हिते आहियो। रईस काबू खान जेकॾहिं अव्हांखे मुनासिब लॻे त हिकिड़ी ॻाल्हि चवां। जी जी चओ। रईस मुंहिंजो ख़्यालु आहे त अव्हां सोडे ते हमले जी FIR गुलज़ार जे मथां दाख़िल करायो। राणा साहब पर सोडो ज़िद कयो वेठो आहे त FIR दाख़िल न करायो छो त हू सम्झे थो त हुन मथां हमलो गुलज़ार न आहे कयो बल्कि हुन पुठियां के ॿिया हथ आहिनि। ऐं पुलिस खे जेकॾहिं गुलज़ार हथ अची वियो त पुलिस हुनखे मारे छॾींदी। जेकॾहिं गुलज़ार मरी वियो त पोइ सोडे ते हमले जा असुल चेहरा वाउखा न थी सघंदा। पर ही मेडिको लीगल केस आहे, हिन जी FIR दाख़िल थींदी त पोइ ठीकु आहे तव्हां नामालूम माण्हुनि खिलाफ़ FIR दाख़िल करे छॾियो। जॾहिं असांखे ख़बर पई तॾहिं असां असुल माण्हुनि जा FIR में नाला ॾींदासीं। इहे बि ठीकु आहे पर फरियादी केरु थींदो? एसपी साहब सोडो पाण थींदो ॿियो केरु थींदो? ठीकु आहे पर हाणे सोडो आहे कीअं? एसपी साहब बसि अलाह सोडे खे हयात ॾिनी आहे। माण्हुनि सां मुलाक़ात करे आयो आहियां। वठनि ॾींहंनि में ठीकु आहे रईस काबू खान, हाणे आउं हलां थो। न बाबा ईअं कीअं थींदो? लंगर तयारु हूंदो, लंगर करे पोइ वञो। लंगर बि कंदासीं पर कंहिं ॿिए दफ़े। हींअर मूंखे तमामु हिकिड़ो ज़रूरी कमु आहे, इन करे आउं इजाज़त वठंदुसि। ठीकु आहे रईस, हाणे आउं हलां थो। वॾी महिरबानी एसपी साहब। तव्हां जॾहिं बि प्रयास कयो न मिड़े भेरो वञंदा कयो। ज़रूरु। रोड तां गाड़ी लाहे वरी कच्चे में बिहारियव वरी लथा तकड़ में हेॾा हलिया आहियो। इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में कान आई। सिकंदर ही गुले गुलज़ार बनियो सावा सावा बूटा अखियुनि खे ॾाढा वणनि था। हा रेस हीअ सिंधड़ी सदाईं ईअं शाला आबाद हुजे। सिकंदर अलाह जी कुदरत ॾिस
सागी ज़मीन आहे साॻो पाणी आहे पर जेको फसल उसरे थो न उन मां हर गुल जो पंहिंजो रंग आहे। हाँ रे सर ईअं त आहे। ऐं वरी हर माण्हू जो बि पंहिंजो रंग आहे। कोई ॾिसण सां ई दिलि में लही थो वञे ऐं को वरी ॾिठे ई नथो वणे। रे सर अवां ठीक त आहियो न? अॼु इहे कहिड़ियूं ॻाल्हियूं पिया कयो? छो छा थियो मूंखे? सिकंदर हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए मूंखे, सोणे सोणे गुलनि सां गॾु इहे खार छो हूंदो आहे? जी रे सर। हो ॾिस सिकंदर केॾी सुहिणी छोकिरी आहे ऐं इहो वातो गॾु अथसि ठे ई कोन थो इंसान। वादो? अहिड़ी चरिया वातो मना बदसूरत। अस्सलाम वालेकुम रईस बहादुर फादर। वालेकुम सलाम। सुनी बोला तो सलाम न कर। अस्सलाम वालेकुम रेस साहब। वालेकुम अस्सलाम वालेकुम अस्सलाम। सुन दे खबर बोला चाचो सूमर त खुश आहे न? चाचा ठीक आहे। यो चाचा सूमर के मुंहिंजा सलाम चओ। हाँ हाँ छो न ॾींदी सान सलाम। सुणी हलो। या भाड़िया के जा जा पर केस ताईं भजंदो जेस ताईं तव्हां जूं कब्रूं पंहिंजे हथनि सां न खोटींदुसि तेस ताईं सुख जो साह कोन खणंदुसि। अच साईं दादा। जी कमदार न बेवकूफ गुलजार मूं चयो मां तमखे गोली हणजाए हिन वरी वञी छोटे ते गोली हलायूं आहिनि। हाणे त हाशिम ऐं कांबो खान जा माण्हू गुलजार खे गोलींदा था वतनि। रुगो आम माण्हू थोरई पुलिस गुलजार जे पोयां अथई लॻे थो किथे मारजी न वञे। मारजी वेंदो त असांखे छा वञी धूड़ पाए। असांजे लाइ किराए जा कातल ॿिया खोड़ आहिनि। मनर मनर वाठा खोड़ मिली पवंदा। पोइ हाणे ईअं था कयूं त को अहिड़ो माण्हू था कयूं जंहिंजा ॿाहां हुजनि ऐं नक जो नठो हुजे अहिड़ो बि हुजे जो अचे ताईं वाह वाह करे ॾेखारे अहिड़ो था कमदार न पू तूं खटको न कर। हिन खां वधीक बेड़ाक मां हथ कंदुसि। जे बेड़ाक न हूंदा त असां विढ़ी कोन सघंदासीं। चवां थो चने सां रखे त कचियार दोस्त मां को अहिड़ो दोस्त वठी आणे ॾे जंहिंजा ॿाहां हुजनि। कंहिंखे बि ख़बर न पए त हीउ माण्हू कंहिंजो आहे कंहिंखे बि न। हा कमदार न पू ईअं हथ हथ करे माण्हू हथ कयूं हथियार हथ कयूं जे हाशिम ऐं सोढे वारनि जा तारा खुली पवनि अखियूं खुली पवनि हुननि जूं। जॾहिं न हुननि जी असांजे माण्हुनि जे मथां नज़र पवंदी हुननि जे मथे मां भोरी निकिरी वेंदी। वास वास उॾामी वेंदनि। ख़बर पइजी वेंदनि त मैदान ते बंगुल खान लथो आहे। बंगुल कान तव्हां मञो थी त हू आहे कान पर हाणे भई ॾिसजा त नबू कमदार तो खान माण्हुनि जी फौज घुराए ॾींदो फौज। हा कमदार नबू जे असां ईअं न कयोसीं वॾो गंद थींदो।
बेबी ओ बेबी बेबी भी अलाए किॾे वई हाणे हिनखे हुतां ॻोल्ही दो बेबी चाहे ठाहींदे मूंखे आईडी की काथे घुमी जी शरीफा बोरची खाने में पई हसे बोरची खाने में पई छा पई करी ओॾे चाहे पी ठाया चांहि पई ठाई कंहिंजे लाइ ससुईअ जे लाइ पी चांहि ठाया उन चयो हिकिड़ो कोप चांहि जो ठाहे अच बेबी तूं ससुई खे चांहि प्यार अॼु मौक़ो बि भलो आहे बहादुर बि घर में कोन्हे को अॼु खां तूं ससुई खे टिकियूं खाराइण शुरू कर न न हल भला जॾहिं प्यार मां ॾी थो त वठाए थी भला पोइ ये टिकियूं बि ॾेई छॾिजि टिकियूं ॿिया थी अॼु इहो ससुईअ खे पहिरियों डोज़ चांहि में मिलाए शाबाश 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 बेबड़ी शाबाश 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 बेबड़ी शाबाश ससी हाणी तोखे ख़बर पवंदी त मां केतिरो शरीफ आहियां ससी मूंखे त तुंहिंजो वजूद ई बर्दाश्त नथो थिए त तुंहिंजे औलाद खे कीअं बर्दाश्त कंदुसि न कॾहिं बि न मां नथो चाहियां त हिन घर में को औलाद पैदा थिए ऐं हिन पूरी मिल्कियत जो मालिक पैदा थिए जेसी ताईं हिन सिसी में साह आहे न तेसी ताईं त मां ससी तोखे कोन छॾींदुसि सोडा ओ सोडा सोडा अखियूं खोल न ॾिस त केरु आयो आहे बाबा साईं अवां सोडा कीअं आई ठीकु आहियां बाबा साईं सूर सॼी राति सुम्हण नथो ॾे सोडा हिम्मत न हार ये दुखिया ॾींहं तमाम जल्द खत्म थी वेंदा तूं फिक्र न कर रख मौला ते हाशिम ही वक्त वो गुजारे वेंदासीं बाबा सोडा अल्लाह साईं जा करम आहे जो तूं बची वियो आहीं अलाह कंदो त तूं ॾींहं ॿिनि में ठीकु थी वेंदी आहीं घुमण फिरण जहिड़ो थी वेंदी सोडा हिन गुलज़ार जो असां जीअण जंजाल करे छॾियो आहे हिकु ॿ चकर भॼी वियो आहे पर आख़िरी इहो भॼंदो केस ताईं न हाशिम मूंते हिकिड़ो एहसान कजांइ तूं गुलज़ार खे न मारजांइ न ई हुन ते केस दाख़िल कजो इहो मुंहिंजो शिकार मां हुनखे पाण मारींदुसि सोडा जेका तुंहिंजी मर्ज़ी मां गुलज़ार खे मारींदुसि कोन पर गुलज़ार जो जीअण जंजाल कंदुसि पोइ तूं ठीकु थींदे न गॾिजी बंभोर खे बाहि ॾींदासीं सोडा पुलिस केस दाख़िल करण जे लाइ ज़िद कयो बीठी आहे कुझु कानूनी मजबूरियूं आहिनि इन करे को मसलो न आहे बाबा साईं मूं बयानु ॾिनो आहे त मुंहिंजो रोड एक्सीडेंट थियो आहे ऐं बाबा साईं अव्हां बि इहो ई बयानु ॾिजो सोडा बाबा अलाह चङाई कंदो तूं सिहतयाब थी तूं गणती न कर और साईं दादा ॾे ख़बर सोढे जी तबियत कीअं आहे चाचा पलिया ॿुधो आहे त सोढे जी तबियत अॻु खां बहितर आहे मां पाण अस्पताल न पियो वञा पर तव्हां ते नज़र पई तव्हां ॾे हलियो आयुसि अबा असां पाण सोचियूं पिया त ॿई अस्पताल चकर ॾेई अचूं पर हाशिम भाया थो त सॼो ॾींहुं अस्पताल हूंदो चाचा पलिया रेस कांबू खाने भा हाशिम ते वाक़े वारे ॾींहं खां वठी सोढे सां गॾु आहिनि अबा भाड़ियुनि जवान खे गोलियूं हुयूं भला तूं इहो ॿुधाए त गुलज़ार जी दुश्मनी कहिड़ी सोढे सां गुलज़ार ते किराए जो कातुल आहे
पर इहो जेको वाक़ियो थियो आहे न वॾेरी रेशम जे करे थियो आहे। हा भाउ, सोढो वीचारो वॾी रेशम जे बंगले ते ऐं ज़मीनुनि ते पियो पहरो ॾींदो हो, मथां को दुश्मन हला करे। चाचा सूमर, तूं बि पंहिंजो ख्यालु कर, किथे दुश्मन तो ते न वार कनि। पुट साईं दादा, मौत बराबर पर हक़ आहे, पर मां हिन गिदड़नि जे हथां कोन मरंदुसि। छो त रईस काबू ख़ान सोढे जे वाक़े खां पोइ ख़ामोश कोन वेंदो। अहिड़ो त तरत पाईंदो जो हेॾो हारी ॾकी भॼी वेंदा। ईअं त आहे चाचा, काबू ख़ान जे किरोध खां हाणे ही कोन बचंदा। हाँ साईं दादा, सुमर सही थो चवे, हमलो सोढे ते न पर काबू ख़ान ते थियो आहे। चाचा सूमर, तूं बि सही पियो चई। चाचा सूमर, मां हलां थो इस्पताल, ऐं पोइ तव्हांखे अचिणो आहे त अचिजो इस्पताल। ठीकु आहे भाउ, तूं भली हल, मां ऐं परियो ॿई अचूं था। हाँ जी ससी, चाय पी, ताकत वारी दही चाय। ताकत वारी चांहि? ताकत वारी चांहि बि थींदी आहे छा बेबी? हाँ थींदी आहे। जेका चांहि बेबी ठाहींदी आहे न उहा ताकत वारी हूंदी अथई साइण। ये चांहि पीअंदी आहे न कॾहिं बि बदसूरत कान थींदी आहे। ससुई, तुंहिंजो जिस्म बि कॾहिं बेडोलो न थींदो ऐं न ई तूं थुली थींदी आहे। तूं त सुहिणी थींदी आहे, अञा बि ॾींहों ॾींहुं तुंहिंजे हुस्न में निखार ईंदो। बेबी, ये चांहि आहे या जड़ियूं बूटियूं आहिनि या माजून या वरी रंग भूरे करण वारी ये क्रीम आहे जो मुंह में निखार अची वेंदो? साइण आहे त ताकत जी दवा, न त चांहि। पर छा बेबी? आहे त चांहि, पर हिन चांहि में हो मिलियल अथई। पर छा? ताकत वारी दवा मिलियल आहे चांहि में। छा? चांहि में दवा मिलियल आहे? साइण असली खीर जी चांहि अथई, ताकत वारी। बेबी, तो त मूंखे सच में ड्रारे छॾियो हुयो। मां सम्झा पई त सच में हिन में दवा मिलियल आहे। हाँ साइण, मिलायो त छा बेबी? छा मिलायो अथई हिन में? खीरो खंड पत्ती, तॾहिं त चांहि ठही आहे। भागी बेबी, अॼु तोखे थियो छा आहे? हले ता हाणे वञी पंहिंजो कमकार कर। माण्हू चवंदा त शींहुं ज़ख़्मी थींदो आहे त वेतर ख़तरनाक थींदो आहे। छा जो ख़तरनाक थींदो? विझंदासीं त वरी नोड़ घाटे में सञाणू था हिन जी तबियत खे। ऐं माण्हू चवंदा त सोढो इस्पताल में आयो त असां ख़तरे में हूंदासीं, असां ॼण चूड़ियूं पातियूं आहिनि। ईअं वेठा आहियूं, लावार सुबारना। बगल खाना हाणे छा कयूं? वारे हमरान में को हाल ई कोन, असुल अटे रे जटी आहे। रुको डाणू था करन कुछ भी कोन। मूंखे लॻे थो त मुंहिंजा हमरा ई मुंहिंजा दुश्मन आहिनि। हमरान खे तयार कर, उन्हनि खे तरबियत ॾे, न त वॾो गंद थींदो ई। मूं त वज़ीर खे घणे पैसो बि ॾिनो ऐं घणे टीकरूं चढ़ायूं, पर हिन में को हाल नथो नज़र अचे। पर ॿी ॻाल्हि बगल खाना, मूंखे लॻे थो वज़ीर मूंसां सचो न आहे। सचो सभु को पंहिंजे पेट सां आहे। तूं उन्हनि खे पैसो ॾे, पोइ छोरनि जा ॾिस विझ जा पाणी यथा जे छोंप ॼनि कल्टियूं ॼनि। इहे दस्ती उछलाए ॾीन त छोरा चङे भले जो पटको लाहे विझंदा। यार तूं को कल्याण कर बगल खाना, मुहारे हमरान जो हाल न आहे। त पोइ ठीकु आहे, यूथा हिन चने सर खे टीकरियूं सीकरियूं पाण ई तयारु थी वेंदो। उहा ई टरड़ो आहे। हिन चने सर खे हिकिड़ी ॿ दस्ती ॾेखारी ऐं मथे ते हथ रखीसि त ॾह जहिड़ो जवान हिन तर में न आहे। सिधो क्लेशन खणी काबू ख़ान जी औताक ते हलियो वेंदो, खट न कंदो हुन सां। चनेसर छा कंदो? इहो हिकिड़ो चनेसर हाशिम सोढियार सां मुंहुं ॾींदो? इहो चनेसर पाण ई सोढे खे वञी इस्पताल में मारींदो। तूं रुगो चनेसर ते ख़र्च कर, माल पाणी ॾीस, पाण ई चनेसर हुनखे दुफ करे छॾींदो इस्पताल में। भॻवान पैसा ख़र्च करण लाइ मां तयारु आहियां। सुनियो बुखियो कोन आहे, खानदानी माण्हू आहे, त तूं रुगो चनेसर खे तयारु कर। चनेसर तयारु आहे, तूं हिन बेकड़ीअ मां थोरा पैसा त कढरा। सॼो भरियो पियो दिल्ली कान थी चवई पैसनि में हथ विझण जी। ठीकु आहे बगल खान, सुभाणे चनेसर खे मुंहिंजा मोकिलिजे, मां चनेसर खे पैसा ॾेई छॾींदुसि। त पोइ ठीकु आहे, चनेसर खे मां पाण ई थो तयारु कयां। ॾिस त कीअं थो ॾे मुल्क खे टांडा। चङो बगल खान, हाणे मां हलां थो। ईअं कीअं वेंदे? बसि तकिड़ो थी वेंदे। हल हल हल।
लोंगा तू परेशान छो ही? मां परेशान इन जे करे आहियां जो सोढे जी जिंदगी खतरे में आहे। पर अदे सोढे ते जिंदगी खतरे खां ॿाहिरि हुई। रेशम सोढो दुश्मननि जे गोलियुनि मां त बची वियो आहे, पर पोइ बि दुश्मन सोढे खे मारण जे लाइ लामारा पिया था ॾियनि। लोंगा अल्लाह साईं ख़ैर कंदो, पर अदो सोढो अस्पताल में महफ़ूज़ त आहे न? न रेशम, अॼु मूंखे डॉक्टरनि ॿुधायो त जॾहिं खां सोढो वार्ड मां मुंतकिल कयो वियो आहे तॾहिं खां वठी अस्पताल में के मशकूक माण्हू अंदर ऐं ॿाहिरि ॾिठा विया आहिनि। नाग खाए ने मुझे नखे अञा साईं जान नथो छॾे। रेशम असांखे सोढे जी हिफ़ाज़त जे लाइ जोगा कदम करणा पवंदा, न त लोंगा पर असां छा था करे सघूं? असांखे रेस काबू खान सां सलाह करणी पवंदी। लोंगा अदे सोढे जिंदा रहण ज़रूरी आहे। अगर जे अल्लाह न करे अदे सोढे कुछ थी वियो न त ये बगड़ असांखे खाई वेंदा। रेशम जेकॾहिं पुलिस खे था चऊं त पुलिस मां बि कुझु न वरंदो, छो त पुलिस ख़ुदि हाणे मुजन जी आहे। असांखे सोढे जी हिफ़ाज़त जे लाइ पंहिंजा माण्हू रखणा पवंदा। लोंगा रेस सां असांखे ॻाल्हाइणो पवंदो। पहिरियों मां रेस काबू खान सां ॻाल्हाए अचां, पोइ हू पाणे मसइले जो हल कढंदो। पोइ ठीकु आहे, मां अॼु रेस सां ॻाल्हाईंदसि फोन ते। तो भी ठीक है रेशम, रेस काबू खाना सां तू ही ॻाल्हाए, मसइले जो हल कढ। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण पायो। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा हाण पायो। इहो सुर घोड़ा वञे दिल खे खायो, अले छो असांखे, अले छो असांखे नथा